तालीमी इदारा समाज में इल्म ॾियण लाइ अहम किरदारु अदा कंदा आहिनि। यूनिवर्सिटियूं वॾनि माहिरनि जी निगरानी में हलंदियूं आहिनि, जेके नौजवान नसुल लाइ पंहिंजी ख़िदमत कंदा आहिनि। तालीम खां सवाइ इहे इदारा मुआशिरे मां बुराइयुनि जे ख़ात्मे लाइ बि अहम किरदारु अदा कनि था, पर अॼुकल्ह ग़लति सबबनि जे करे तालीमी इदारनि खे तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। इदारनि ते इल्ज़ाम लॻायो पियो वञे त हू सक़ाफ़त खे विसारे वेठा आहिनि ऐं आर्ट खां हटी विया आहिनि। केतिरियुनि ई यूनिवर्सिटियुनि में अहिड़ियूं तक़रीबूं थींदियूं आहिनि जिन में नचणु ॻाइणु शामिल हूंदो आहे, पर ताज़ो हिकु पाकिस्तानी यूनिवर्सिटी जी वीडियो इंटरनेट ते तेज़ीअ सां वायरल थी रही आहे, जंहिंमें हिकु शागिर्दियाणी खे रैंप ते परॾेही अंदाज़ में डांस कंदे ॾिसी सघिजे थो। इन डांस खे संदसि दोस्त पसंदि कंदे साराह करे रहिया आहिनि, खेसि दाद ॾिनो पियो वञे। इन मौक़े ते मौजूदु माण्हू पुरजोश अंदाज़ में नज़र अचनि था ऐं अहिड़ी हिकु ॿी वीडियो बि आहे जंहिंमें बोल्ड अंदाज़ में ॿ शागिर्दियाणियूं डांस कंदे नज़र अचनि थियूं। के माण्हू रैंप ते मौजूदु नारीअ बाबति चई रहिया आहिनि त इहा शागिर्दियाणी न पर यूनिवर्सिटी जी प्रोफेसर आहे, पर इन जी तस्दीक नाहे थी सघी। सोशल मीडिया वापेदार यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तोणे शागिर्दनि ते कावड़ियल आहिनि। संदनि चवणु आहे त हाणे यूनिवर्सिटियुनि में दाख़िल थी जदीद कल्चर जो हिसो बणिजणो पवे थो ऐं अहिड़ियूं सरगर्मियूं जल्द मुआशिरे खे तबाह करे छॾींदियूं। वापेदारनि मूजिबि असां हाणे ओलह कल्चर जी पैरवी करणु पसंदि करियूं था ऐं इन ते वापेदारनि जो चवणु आहे त ही कल्चर जी ग़लति नुमाइंदगी आहे, जंहिंजी मुज़म्मत थियणु घुरिजे ऐं इंतिज़ामिया खे इहा शइ नोटिस में आणणु घुरिजे। ख़्यालु रहे त अहिड़ी तक़रीब सेंट्रल पंजाब यूनिवर्सिटी में थी आहे, जंहिं जूं इहे वीडियोज़ वायरल थियूं आहिनि।